सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना शफीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही अजमईन। मोहतरम अजीज दोस्तों और बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जी पाक किताब कुरान करीम में जा बरकत रहमत हासिल करण खातिर चंद जुमला जे साम्हूं तिलावत किया विया आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला माजिज़ खे सही समझण ऐं समझाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह साईं तव्हांखे मूंखे पंहिंजे बरकत वारे किताब कुरान करीम जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ये अज़ीम शान कॉन्फ्रेंस कदीमी दीनी दरसगाह शहदादकोट शहर में हर साल दिया 12 अव्वल जे मौके ते मुनक़िद थींदी रहंदी आहे। सारो ॾींहुं अल्लाह साईं जे क़ुरान शरीफ़ जो वाइज़ थियो आहे। ऐं रात जो भी घणो हिस्सो तक़रीबन अध रात खां ॻाल्हि टपी चुकी आहे। अल्लाह जे क़ुरान शरीफ़ जो प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। मुझी दुआ है त अल्लाह ताला अहिड़ी बाबरकत महफ़िल में अव्हां जी ऐं मुंहिंजी शिरकत खे क़बूल फरमाए। ऐं अव्हां जे लाइ ऐं मुंहिंजे लाइ पूरी कायनात जे लाइ ख़ास करे शहदादकोट जे शहर ऐं आस पास जे कलमे पढ़ण वारनि जे लाइ ज़रिया हिदायत बणाए। हिन बाबरकत इजलास में जन आलिमन सगोरन हिस्सो वरितो। अल्लाह उन्हनि जी शिरकत खे कबूल फरमाए। ऐं अव्हां दोस्त प्यार ऐं मोहब्बत में हिन महल ताईं बेदार वेठा आहियो। अल्लाह साईं अव्हां जे इन्ही जज़्बे खे ऐं जागण खे भी कबूल फरमाए। ही वक़्तु अहिड़ो आहे थका वेठा हो तो उहा ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी टाइम अहिड़ो मिलियो अथव तव्हां त सारो ॾींहुं राति वेठा आहियो, पर मुंहिंजे भागनि में अहिड़ो वक़्तु मूंखे मिलियो आहे क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जो अल्लाह जी रहमत पंहिंजे ॿारनि जे तरफ़ ख़ासि तवज्जो रखे थी। हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था रात जे 3 हिस्से में अध रात खां बाद अल्लाह जी रहमत पहिरें आसमान ते लही थी अचे। उतां ॿारनि जे तरफ़ मुतवजे थी करे
बानन के सड करे थी। हल में मुस्तौलिदिन आहे तव्हां में अहिड़ो माण्हू जंहिंखे औलाद जी ज़रूरत हुजे त मां उन जी झोली मालामाल करे छॾियां। हल में मुस्तरज़िकिन आहे कोई मानी घुरण वारो हलाल जी रोज़ी में बरकत घुरण वारो त मां उन जी रोज़ी आम जाम करे छॾियां। हल में मुस्तगफिरिन आहे को ॾोही गुनहगार जेको मूंखां पंहिंजे ॾोहनि जी ऐं गुनाहनि जी माफ़ी वठे त मां उन खे माफ़ करे छॾियां। मुंहिंजी गुज़ारिश अव्हांखे इहा आहे त केतिरा बि थका वेठा आहियो, उजागनि जा सचिला आहियो, थोरो होशियार ऐं बेदार थी वेहो। हिन वक़्तु अल्लाह खां पंहिंजे ॾोहनि जी माफ़ी वठी वठो, पंहिंजे रब खे परचाए वठो। जॾहिं त बानो कॾहिं अहिड़ो टाइम हूंदो आहे जो बानो ख़ुदा जे दरवाज़े ते अची करे अल्लाह खे बाॾाईंदो आहे ऐं पंहिंजे रब खे सॾे करे पंहिंजे तरफ़ मुतवजह करण जी कोशिश कंदो आहे ऐं पंहिंजो हाल पेश कंदो आहे। ही अहिड़ो वक़्तु आहे, ही अहिड़ो टाइम मिलियो आहे पाण खे जो असां सुतलनि खे रब जी ज़ात पई जॻाए त मुंहिंजा न थियो, मूंखे सॾणु तव्हांजो कमु आहे, सॾु ॿुधणु मुंहिंजो कमु आहे। मूंखां माफ़ी वठणु तव्हांजो कमु आहे, माफ़ करणु मुंहिंजो कमु आहे। ऐं उहो बि सॾु, उहो बि तोखे मूंखे जॻाइणु पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी थिए थो। हुज़ूर सही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म था फरमाइनि, फरमाई कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम, कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ। रब जी ज़ात फरमाए, मुंहिंजा पाक मोहम्मद करीम नबियनि जा सरदार, इमामुल अंबिया, खातमुन नबीजीन, सैयदुल मुरसलीन, सोननि जा सरदार सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई साफ़ लफ़्ज़नि में मुंहिंजे बाननि खे सॾ करे चओ त केतिरा बि गुनाहगार आहियो, केतिरा बि ॾोहदार आहियो, केतिरा बि तव्हांजा गंदा किरदार आहिनि, मायूस थियण जी ज़रूरत कान्हे। सिर्फ़ मुंहिंजे दर ते अची करे झोली झलणु तव्हांजो कमु आहे, रहमत सां झोली भरणु मुंहिंजो कमु आहे। हिन महफ़िल, हिन दरबार, हिन क़ुरान शरीफ़ जी मजलिस खां मथे बि कहिड़ी महफ़िल आहे जंहिं महफ़िल में वेही करे पंहिंजे रब खे जे सॾ कयूं त अल्लाह जी सां जवाब ॾींदो, रब से असांजे तरफ़ां मुतवजह थी करे रहमत जी बारिश वसाए छॾींदो। चवंदो बाना घबराइण जी ज़रूरत न आहे, अॼु अहिड़े प्यार में वेठा आहियूं, अहिड़ी मुहबत में वेठा आहियूं, मां त उमेद थो कयां जो उन्हनि बाननि जे लिस्टनि में रब लिखी छॾींदो, वइबादुर रहमान अल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलूना क़ालू सलामा अल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। रब तो फरमाए, मुंहिंजा बाना कहा के नजर में ईंदा जो ज़मीन ते घुमदा त आराम इत्मीनान सां वॾे आजिज़ी सां कदम खणदा रखदा
ऐ मुझा बाना जे ॾिस दो त रात जो मुझी दरबार ते बीठा हूंदा क़याम में या सजदे में या रुकू में। फरमाई वततअल्लज़ीन ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजे यदऊन रब्बहुम खौफन व तमा। उहे बाना मुझा पाजे बिस्तरन का पासरा जुदा हूंदन, यानी निंड न कंदा हूंदा, जागदा वेठा हूंदा, या बीठा हूंदा, या सजदे में हूंदा, या वेही करे कुरान शरीफ पढ़दा वेठा हूंदा, या कुरान मजीद जी तिलावत ॿुधदा वेठा हूंदा। रब तो फरमाए इहा मुझे प्यारन बांधण जी निशानी आहे। अल्लाह तो फरमाए जॾहिं अधरात जो थी करे मुझी दरबार में सजदो तो करे, मूंखे पुकारे तो त मुझी रहमत के हयात थींदो आहे। तॾहिं बांधे के खाली कीअं मोटाया। तॾहिं तो रब फरमाए बाना अचण तो जो कम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। ॾाढो भलो मौक़ो मिलियो आहे। रोईंदा भी रहूं, पाजा डोह झोली में खणी खुदा जे दरबार ते पेश कयूं। मौला असां तोसां ॻाल्हाइण जहिड़ा न। अल्लाह असां पंहिंजो पाण सां नाहक करे छॾियो आहे। असां पंहिंजी जवानी ख़राब करे छॾी। असां पंहिंजा माल बेजा इस्तेमाल करे तोखे नाराज करे छॾियो आहे। महिरबानी कर असां बेजा त न आहियूं, असां तुंहिंजे हबीब जे कलमे पढ़ण वारा। मुझा सोना अल्लाह असांजे हाल ते रहम कर। रब तो फरमाए भला अचण तुंहिंजो कम छो तो मयारां ॾे मां तोखे खाली तो कोन मोटायो आहे। या अय्युहल्लज़ीन आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। तौबा कर तुंहिंजो कम मुझे दरवाजे ते अचण करे माफ़ी वठण तुंहिंजो कम तुझे तौबा के कबूल करे। उलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यातिहिम हसनात। दुनिया जे बंगलनि ऐं बारनि में आराम करण वारो, पांजे बिस्तरन नरम गरम बिस्तरन ते निंड करण वारो, दोस्तन जे कचारनि सां सजी जिंदगी सजी रात गुजारण वारो, खुदा जो वास्तो थो मोटी अचो। हमेशा न जहान रहंदो न तव्हां सां रहंदासीं, सब शइ फना थी वेंदी। कुरान तो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। आलिमन सगोरन भी तमाम भलियूं ॻाल्हियूं ॿुधायूं हूंदियूं, तौहीद जा ज़िक्र भी कया हूंदा, मुस्तफ़ा जी सना भी कई हूंदी, पैगंबर जी विलादत ऐं रिसालत जो बयान भी थियो हूंदो। हर लिहाज सां हर पहलू ते आलिमन तव्हां असांखे समझायो हूंदो। पर मुंहिंजो अर्ज़ गुज़ारिश आहे त दुनिया हमेशा न रहंदी, न वरी कोई दुनिया में रहंदो। ही जहान फानी जहान आहे, हिन में जेके आया सो हली विया। अॼु ताईं जा नाला निशान बाक़ी न आहिनि। ओ ताक़त वारो खुदा जी दरबार ते झुकी पओ। तूं मुंहिंजे लाइ मां तुंहिंजे लाइ आहियां, मगर रब जी ज़ात समूरनि खां ॾाढी अहिड़ी ॾाढी आहे, एतिरे क़दर कुदरत रखंदी आहे जो ॾाढनि जा बि कंध ॾह टुकर करे लाशा भी मालिकनि खे मोटाए न मिलिया। कुरान तो फरमाए अलम तर कैफ फाल रब्बुका बिआद इरम ज़ातिल इमादिल्लती लम युखलक मिसलुहा फिल बिलाद व समूद अल्लज़ीन जाबु सख्र बिल वाद व फिरऔन ज़िल औताद अल्लज़ीन तग़ौ फिल बिलाद फअक्सरू फ़ीहल फसाद फसब्ब अलैहिम रब्बुका ताज़ाब इन रब्बक लबिल मिरसाद। एतिरे क़दर कुदरत रखण वारो मुंहिंजो मौला है जो रब तो फरमा महबूब साफ़ लफ़्ज़न में चवे न कुल
तू ज़बानी तुझी हुजे बयान मुझो हुजे। अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तोतिल मुल्क मन तशाओ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाओ व तुइज़्ज़ु मन तशाओ व तुज़िल्लु मन तशाओ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। एड़े डाढ़े सां सीनो न साहिबो आहे, पाण कमज़ोर आहियूं, असांजा पाद पुछा पिया आहिनि, जहिड़े पासे नज़र था कयूं त गुनाह ई गुनाह नज़र में था अचनि। अचो वक़्तु आयो पंहिंजे रब खे गॾिजी करे परचाए वठूं। नबे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। हबीबन के रब तो फरमाए मुझे ॿारनि खे ख़बर दे, उनके बुधात मां रब गफूर भी आया तो रहीम भी आया, माफ़ी भी ॾेई छॾींदो हाँ, रहमत जी बारिश वसाए करे उनजे लाइ जन्नत जा दरवाज़ा भी खोले ॾींदो हाँ। जेके मोहम्मद अरबी जा ग़ुलाम बणिजी वेंदा आहिनि, जेके ईमान जी दौलत सां माला माल थी वेंदा आहिनि, जेके मुंहिंजूं ॻाल्हियूं मञनि, मुंहिंजे रसूल जूं ॻाल्हियूं मञनि, अमल साले करनि, मां रब से उन्हनि सां परची वेंदो हाँ। इल्लल लज़ीना आमनू वअमिलु सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। बीजा से फरमाए इन्न अस्हाबल जन्नतिल यौम फी शुगुलिन फाकिहून हम व अज़वाजुहुम फी ज़िलालिन अलल अराइक मुत्तकिऊन लहुम फीहा फाकिहतुन व लहुम मा यद्दऊन सलाम कौलम मिर रब्बिर रहीम। पढ़ो तो सही कुरान, पियो को वाइज़ अचे या न अचे, मां तो सफ़ा कमज़ोर आहियां, मगर रब जी मेहरबानी सां अॼु सिर्फ़ तव्हांखे कुरान शरीफ़ पढ़ी करे ॿुधायां। छो तो कुरान मुहम्मद जी नबुवत आहे, कुरान मुस्तफ़ा जी रिसालत आहे, कुरान मुहम्मद अरबी जी इज़्ज़त आहे, कुरान पैगंबर जे ख़त्म नबुवत वारो पटको ऐं पग आहे। फरमाई मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। कुरान मुस्तफा जो शान आहे। फरमाई वमा अल्लमना हुश्शेर वमा यंबगी ला इन हुवा इल्ला ज़िक्रुन व कुरआनुम मुबीन। कुरान पाक मोहम्मद अरबी जी उम्मत जे लाइ ज़रिया हिदायत आहे। अलिफ लाम रा किताबुन अनज़लनाहु इलैका लितुख़रिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। कुरान नसीहत जो किताब आहे। या अय्युहन नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर। अॼु तव्हां ॿुधो बि हूंदो, जाइज़ो वरितो बि हूंदो, माण्हू के घटियुनि में नचंदा वधा हूंदा, के कंहिंजे ख़िलाफ़ ज़बान खोलींदा वधा हूंदा, जुलूस कढियूं वधा हूंदा। अॼु ही जमात जंहिंखे देवबंदी चइबो आहे, जंहिंखे वहाबी चइबो, कहिड़ा कख रखूं? हे असां देवबंदी बि आहियूं त वहाबी बि आहियूं। हथ मथे करो जेके न आहिनि उहे सभु आहियो, सभई हथ मथे करो। हाणे हथ मथे करण में भी तव्हांखे ॾुखियाई थी लॻे, छो त घणा शायदि हुन पासे जा हो। हाणे राति जा जुलूस जे पूरा थी विया आहिनि त मड़ी अची ते फाथा हो जा। सभई हथ मथे करे जो त असां देवबंदी आहियूं, असां वहाबी आहियूं, असां मुहम्मद जा ग़ुलाम आहियूं, असां मुस्तफ़ा जे यारनि जा ग़ुलाम आहियूं, असां पैगंबर जे अहल बैतनि जा ग़ुलाम आहियूं, असां रब खे हिकु करे मञींदा हूं, मोहम्मद के आखिरी नबी करे मनींदा हूं, मुस्तफा के नबियन जो इमाम मनींदा हूं। वाइज़ा अखज़ल्लाहु
मीसाकन नबीजीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना काल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी कालू अक़ररना काल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। खबे पासे वारा जेसी ताईं वाइज करे असांखे घटि वधि न ॻाल्हाइनि तेसी ताईं उन्हनि जो वाइज लॻंदो न आहे। ऐं असां सॼे पासे वारनि खे जेसी ताईं क़ुर न पढ़ूं वाइज में तेसी ताईं दिलि ठरंदी न आहे। फ़ैसिलो त ज़ाहिर थियो पियो आहे, पर तंहिं हूंदे बि के वीचारा चवंदा आहिनि अदा अलाए कहिड़ी ख़बर, होॾां बि मुल्ला हेॾां बि मुल्ला। कुरान तो फरमाए कतबय्यन रुश्दु मिनल गई, जीअं ॾींहं रात में फ़र्क़ु आहे ईअं हक़ ऐं बातिल में भी फ़र्क़ु आहे। अंधड़ो हुजे न सफ़ा नाबीन उन खे चओ ॾींहं आहे रात आहे। हाणे हिन महिल तव्हां पुछोसि त छा चवंदो, मंझंदि जो सिजो भरियो बीठो आहे। हाणे सभई चुप, छा चवंदो? अरे हे अंधनि खां बि विया, अंधे खे भी ख़बर आहे त ही सर्दी आहे गर्मी आहे, अंधे खे भी ख़बर आहे त ही सियारो आहे उन्हारो आहे, अंधड़े खे भी ख़बर आहे त ही रात आहे ॾींहुं आहे। ही चङा भला पाण खे मुर्शिद अॻुवान सॾाइण वारा इन्हनि खे एतिरी अंधनि खां बि अञा पोइते हलिया विया। कुरान फरमायो आहे मन कान फी हाज़िही आमा फहुव फिल आखिरत, जेको हिन जहान में हिन कुरान खां अंधो आहे उहो क़यामत में भी अंधो। वमन आरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्क़ा वनहशुरुहु यौमल क़ियामति अमा क़ाल रब्बि लिमा हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा। अब कुरान सां यारी रखो, कुरान वारनि सां ताल्लुक़ रखो, दीन वारनि सां प्यार कयो, तौहीद वारनि जे मथां सिर खे कुर्बान कयो। पाक मोहम्मद करीम जा वफ़ादार ऐं मोहम्मद जा सच्चा ग़ुलाम आहिनि ये कुरान वारा था। वज़कुर इस्मा रब्बिका, मुझे हबीबन के रब तो फरमाए वज़कुर इस्मा रब्बिका वतबत्तल इलैहि तब्तीला। फरमाई मुझो नालो वठ, मुझो जिक्र कर, पर दुनिया का कटजी वञ, हेॾे होॾे न निहार। जॾहिं मुझे जिक्र में वेहे तो मुझे जिक्र में पंहिंजी ज़बान खे आलो करे छॾ। पर दोरा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ये छड़ो मां पढ़ा या तव्हां भी पढ़ो, ये जेतिरा ये किवलिन वांगुरु छड़ी सिरियूं थियूं नज़र में अचनि, जे सभई पढ़ो त मां चवंदो आहियां मलाइक भी रस्तो छॾे वञनि। बा हाणे हे असांखे पुॼण न ॾींदा, बसि हे पंहिंजो पाण रब खे यादि कंदा वेठा आहिनि। ॾाढे पढ़ो समूरा ला इलाहा इल्लल्लाह, हिन में रब भी ख़ुशि थिए, हिन में रब जी ज़ात भी पंहिंजे ज़िक्र में ख़ुशि थींदी आहे। मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यार भी तव्हां असांखे नसीब थी वेंदो ऐं मुशरिक भी ज़रा ज़रा थी वेंदो। व इज़ा ज़ुकिरल्लाह, अल्लाह तो फरमाए जॾहिं मुझे अकेला ही बयान कई वेंदी आहे, वहदहू अकेला ही तौहीद बयान कई वेंदी आहे, कलमो मोहम्मद जो पढ़ियो वेंदो आहे, ला इलाहा इल्लल्लाह। उन वक़्तु दिल मुशरिक जी मुंझी थी वेंदी आहे, मुशरिक सफ़ा कमज़ोर थी वेंदो आहे। चवंदा हाणे जाॾो काॾो जी वाह बंदि करे छॾियईं, पढ़ंदो वेठो आहे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मूंखे यकीन आहे जेके वेठा आहियो न इहे त पढ़ंदा वेठा हो, बाक़ी जेके बीठा आहिनि उन्हनि ते मयार कोन्हे, छो त उन्हनि खे बीहण वारो कमु बि करिणो आहे, वरी पढ़ण वारो कमु बि करिणो आहे। पर जे पढ़ंदा त पंहिंजे लाइ फ़ाइदो अथनि,
पर समूरा मूसा गजी करे पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ऐं तरतीब ॾिसां जॾहिं ला इलाहा कयो न हाणे हिकु त ज़बान खे तकलीफ़ तव्हांजी खे वरी थो चवां त हथ मथे करे वरी ही आंगुर करे पोइ वरी ही बि कयो। हाणे एतिरो ॿार खणे केरु तव्हां मुंहिंजा जेको ईअं करे पढ़ंदा ला इलाहा ईअं हथ हेॾे वञे वरी चओसि इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। जीअं ज़बान सां बि मुशरिक खे मार मिले ऐं तोजे आंगुर मुंहिंजे आंगुर सां बि ईअं सम्झो त वठिबो वञे। छा कयो तव्हां मुबारक तो अल्लाह तौहीद नसीब कई थो कंहिंखो बि नथा ॾिजो भेण ठिकर वहा बि हो हो माण्हुनि खे जो दड़को था ॾियनि बातिल पीर त छिरकी था साईं न ॻाल्हाओ बाबा चुप कर अले नाग पेन वात हल साईं जे वात में नाग साईं जे वात में क़ुरान हुजे का नाग हुजनि। अफ़सोस ये गिलास आहे पाणी जो अहिड़ा असांजा गबोल निठर वहाबी जे दर ते मट पी आहे इस कंबर में फूका ॾेई माण्हुनि खे थो डिॼाए। पाक मुस्तफ़ा साईं नबियनि जे सरदार इमामुल अंबिया सां प्यार आहे पंहिंजो कोन्हे जंहिंजो प्यार आहे हथ मथे कयो ओनी मोहम्मद अरबी जो इनी मुस्तफ़ा साईं पैगंबर मुस्तफ़ा करीम जो पहिरियों पहिरियों कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। ख्याल इहो कजो छो त वेठा हो गॾिया मत वरी ही करे ही कंहिंखे कतली न हणो आंगुर हथ मथे हुजे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मलाइका लिखो तव्हां लिखण वारी ड्यूटी आहे तव्हां वटि दफ़्तर आहिनि असांजो आंगुर जा इशारा बि लिखो असांजे तौहीद वारा कलमा बि लिखो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। क़ुरान चयो आहे मलाइकनि खे मयार न ॾे मलाइक पंहिंजे आदत ते पंहिंजे कमनि ते पूरे पूरे जा पूरा हू कम करे रहिया आहिनि। जे तूं ज़िक्र थो करे तो जो ज़िक्र ज़बानी लिखनि था मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। ज़बान जी गुफ्तार भी लिखनि था ज़बान जा अज़कार भी लिखनि था पर जेकॾहिं इशारो करे पाण पंहिंजी जमात खे तौहीद वारनि खे इशारे सां भी अल्लाह जी तौहीद तो बयान करे हाणे इहे भी रब तुंहिंजा इशारा महफूज़ कंदो वेंदो आहे। किरामन कातिबीन यालमून मा तफ़अलून। सब पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। एतिरो ज़िक्र कयो तमामु घणो ज़िक्र कयो जीअं हलदे हलदे ज़बान सां एतिरे क़दर ठही वञे जो तव्हां जहिड़े बि हाल में हुजो जहिड़े बि ख़्यालनि में हुजो पर तव्हांजी ज़बान मंझां रब जे नाले जो आवाज़ निकिरे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मूंखे एतबार त आहे तव्हां ते त समूरनि पढ़ियो हूंदो या पढ़ियो आहे। जेके चवनि था हूंदो उहो हथ मथे करनि जेके पढ़ियो आहे उहे वरी ॿई हथ मथे करनि। ला इलाहा इल्लल्लाह वाह जो प्यारे कलमे में मज़ो आहे। मुझे साईं फरमायो मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। जय मां मोहम्मद अरबी जो कलमो पढ़
जय मुस्तफा साईं जे कलमे जो विर्द कयो आखिरी टाइम ते पढ़दे 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 रूह परवाज़ थी वियुसि जन्नत जा 8 दरवाज़ा रब खोले छॾींदुसि। अबा हाँ यार जागदा वेठा है सिर्फ निंड में आहिनि त हे स्टेज वारा है चलो तू हथ में झलियूं बीठा आहिनि सलात पढ़ो साईं ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। अल्लाह एतिरो पढ़ो जो ही सुत्या पिया हुजो न निंड में तॾहिं बि थिए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। अबा आदत थी वेंदी आहे न माण्हू खे जॾहिं आदत थी वेंदी आहे पोइ उहो निंड में बि उहे ख्वाब ॾिसंदो आहे। हाँ वापारी आहे न सॼो ॾींहुं जेको जिन सां ॾिसे थो सेलर ते हेॾो होॾो बंबू हणी हिते हुते वरी कमल ही कढी वरी तो राति जो वीचारो सुम्हे थो न तॾहिं बि पंहिंजूं तिरियूं माटे थो तो माई चवेसि थी चरिया हे सेलर त कोन्हे निंड पियो आहे। वरी जेकॾहिं बहराली में अचो त धनार हिन वीचारा सॼो ॾींहुं भॼी 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 सुथण हिते कुंजी पई अथनि हेॾो होॾो वारो वारो करे राति जो मानी 3 चिलड़ा ऐं साग जो वटो खाई वरी जॾहिं सुम्ही था पवनि त केरु साईं वेझो अचे हा जॾहिं निंड में सफ़ा पूर चूर था थी वञनि उहे चवनि था हिस त वेठा था उनखे हिस हिस करनि निंड में त मथां बकरी कारे ॿिए पासे टपी वञे उहे बि मायूं परेशान थियनि ॾींहं जो बि हिस राति जो बि हिस वञूं काॾे असां आओ ॿार पे कयुमि त जेकॾहिं कलमे ते ज़बान ठही वेंदी सॼो ॾींहुं वेठो विर्द माण्हू पचाईंदो त मथां राति जो सुती जाइ ते बि इहे आवाज़ ज़बान खां निकिरनि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। कसम आहे मूंखे रब जो बावजूद वेठो आहियां अल्लाह जेका ॻाल्हि ज़्यादा कयां या घटि कयां त रब मूंखे माफ़ करे। हे मदरसा आहिनि न मदरसा अल्लाह जो क़ुर पढ़ायो थो वञे ॿिया त वॾे वॾा मदरसा आहिनि बुज़ुर्गाने दीन आहिनि उते उस्ताद बि भला तालिब बि सुठा। मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां हिकिड़े ग़रीबाणे इलाइक़े में वाणियुनि जे शहर में जरवार जो शहर उते क़ुर शरीफ़ पढ़ण वारा बचड़ा पढ़ाया पढ़ंदा आहिनि मुस्लमाननि जा। पोइ कॾहिं कॾहिं राति जो उथी पंहिंजे मदरसे में चकर ॾींदा आहियूं त वाहन संभार करे अचूं त उते हिकिड़ो नंढो ॿार आहे क़ुर शरीफ़ जो आहे 2-3 साल थी विया आहिनि हिननि खे हिफ़िज़ पियो करे पोइ राति जो सवड़ जी मथां पई अथसि थोरी हेठि लथल बि अथसि वो पढ़े तो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीन हिते ईअं मींहुं पचाईंदो वेठो आहे त मां ही झटि बीठुमि अखियुनि खां पाणी बि आयो वरी लोॾो ॾिनोमांसि पुट अबा अरे साईं 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 अबा हे सुतो पियो आहे निंड अबा साईं सबक़ु कचो हो पोइ त सुबुह जो उस्ताद मार ॾे हा सॼो ॾींहं जो क़ुर पढ़ियो न त राति जो ईअं सुती जाइ ते बि पढ़ंदो वेठो आहे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। अदा मां त गुज़ारिश इहा थो कयां जो उथंदे वेंदे मुहम्मद अरबी जो कलमो पढ़ रब जी तौहीद जो ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हकीकत के भी समझो तो ला इलाहा जी माना छा आहे इल्लल्लाह जी माना छा आहे ला इलाहा इल्लल्लाह जी माना हे अल्लाह जा बांदा वीचारा जेके दीन जो कम कंदा था वतन दर दर ते अची करे दावत ॾियनि था इहे त उन्ही जो निचूड़ इहो ॿुधाईंदा आहिनि त अल्लाह खां सभु कुझु हुजण जो यकीन मख़लूक मंझां कुझु बि न हुजण जो यकीन।
इस्लामी डाउनलोडिंग लाए याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़्द सिद्दीकी मदरसा शहदाद कोट। अगर कहीं भी दोस्त के पोस्ट जरिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333758487 सब कुछ केर कंदो आहे? ॻाल्हायो। सब शइ जो मालिक तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। उहा रब जी ज़ात आहे जंहिंजो ज़िक्र कंदा वेठा आहियूं। चऊं था रब तूं हिकिड़ो वां, तोसां कोई बि शरीक नाहे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हस्बी रब्बी जल्लल्लाह, माफी कल्बी गैरुल्लाह, नूर मोहम्मद सल्लल्लाह। चवेस तो तू मूंखे काफ़ी आ, बस जहिड़ी बि शइ जी ज़रूरत पवंदी आहे रब तूं ई मुंहिंजी पुराई कंदो आहे। ॿिए जे दर ते वञण जी नौबत ई न आहे ईंदी। मां तो उन्हनि माण्हुनि ते हैरान थींदो आहे जेके ख़ुदा जा दर छॾे गैर जा दरवाज़ा खड़काइनि था। मां छा थो हैरान थियां? ए क़ुरान जी सूरत यासीन तो खोलो। इन सूरत यासीन जे अंदरि रब जी ज़ात भी अफ़सोस थी करे पंहिंजे ॿारनि ते चए थी या हसरतन अलल इबाद मा यातीहिम मिर रसूलिन इल्ला कानू बिही यस्तहज़िऊन। अल्लाह जी ज़ात थी फरमाए मूंखे अफ़सोस थो थिए उन्हनि माण्हुनि जे मथां, मूंखे ॿारनि जे मथां जेके मुंहिंजा पैगाम खणी करे, मुंहिंजे तौहीद जा कलमा खणी करे मुंहिंजा रसूल जॾहिं पहुचनि था उन्हनि रसूलनि जे मथां टोक ऐं मज़ाक था करनि। तॾहिं प्यार में पढ़ो, मां चुप करे वेहां, तव्हां पढ़ो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। आफ़री ना तव्हांखे आयो बि माशाअल्लाह अहिड़े इलाइक़े जा जन त ज़रे घटि बलोचन जो इलाइक़ो आहे। बलोचन जो नालो छो वरितो? छो त सफ़ा जे पक्का थी पवनि, ठिकर त सभ खां वधीक पक्का। जे वरी सफ़ा कचा थी पवनि त सफ़ा भेले थां खां बि वधीक कचा सफ़ा। पर पंहिंजे बलोचकी जे हिसाब सां जाथे पेर फबाए बेहंदा उतां तव्हां बिल्डोज़र खणी करे छिकींदा न, सिरी फटी पवंदनि, बाक़ी पाण पेर हेॾे होॾे न कंदा। पोइ हिकिड़नि खे हिकिड़े कंहिं दोस्त खे सफ़र में वेठे वेठे चवां पियो, सफ़र बि हलंदो पियो अचे, मां बि असां मुला बि हरकती वेठा आहियूं बाबा, हाणे अलाह अलाह कंदा हलूं, हो त होॾो टैप थी हले, पाण में गुफ़्तगू कयूं। जो कलमो त ॿुधा वारे तके चवंदो आहे छा गुम कयो थी छा? कहिड़ी शइ गुम कई थी जो मां कलमो थो पढ़ायां? मां जो अलाह पनाह ॾींदो, गुम काई बि शइ न थी आहे, कलमो त ॿुधा सही मूंखे। जे तूं मुंहिंजो उस्ताद आहे छा? मां जो बा कलमो ॿुधा वेठा हूं, मां ने कलमे पढ़दे हज़ारे इतफ़ाक़ इन लाइ छा बि थी पवे सवारी में ॿुधा, मूंखे न ईंदो आहे छा? जीअं पुछंदो वञांसि तीअं जवाबु हीअं उल्टो ॾींदो अचे त मां खणी चुप कई आहे, बा अलाए अॻिते हली करे अलाए जहिड़ो न थी पवे, पिछाड़ी ताईं ॿुधाई न। ऐं तव्हांखे त मां चयुमि अल्हम्दुलिल्लाह सुठा हो, तव्हां सां मुलनि जा कुटिल हो, सफ़ा तौहीद वारनि जा ईअं पढ़ायल हो। तॾहिं तव्हां में इहा उमेद थो रखां त कोई बि माण्हू मुंहिंजे इन पाक मुहम्मद जे कलमे खां खाली न वेठो हूंदो, सभु पढ़दा वेठा हूंदा। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ज़बान त तव्हांजी हले थी, बाक़ी हाणे हथ जे थकी पिया त इन्हनि ते मयार कोन्हे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह।
अव्वल आखिर है अल्लाह, बातिन जाहिर है अल्लाह, हाफिज नासिर है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। कौन मकामे है अल्लाह, जिस्म में जामे है अल्लाह, दोनों जहां में है अल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अदाए कलमो पढ़दा रहो, आखिर टाइम जरूर एड़ो भी ईंदो, एड़ो टाइम भी ईंदो जॾहिं तुंहिंजा साजा पसा पूरा थियण वारा हूंदा, मथो टाइम पूरो थी वेंदो। कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, मौत जो ज़ाइक़े वारो प्यालो पीणो पवंदो। इज़ा जाअ अजलुहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून, हिकिड़े सेकंड जी भी फर्क न पवंदो, इएं पूरे टाइम ते रूह निकिरी वेंदो। कल्ला इज़ा बलगतित तराकिया वकील राक वज़न्न अन्नहुल फिराक वल्तफ़तिस साक़ु बिस्साक़ इला रब्बिका यौमइज़िनिल मसाक़। ओ जॾहिं हैरान परेशानी जो आलम हूंदो, पाजा पराया परेशान मथा पाण भी उन्हीं रूह जे कशमकश में हूंदासीं, साह जे सख्तन में हूंदासीं, सकरात जे आलम में हूंदासीं। मुझे साईं फरमायो आहे, तव्हां मथां को मरण वारो मरे, उन्हीं खे चवंदा न कयो त कलमो पढ़। बाक़ी सवाल थियो जो तव्हां मथां कोई दोस्त थी करे चवे अदा मौलवी साहब तूं त असांखां ज़ोर ई थो पढ़ाए, मां बाप माफ़ी थो वठां, जे समूरा मरो था तो पोइ तव्हांखे चवां ई न, जे सभु जीरा वेठा हो त हाणे त चवण जो हक़ आहे न। हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियनि जे सरदार इमामुल अंबिया फरमायो, सोने साईं फरमायो, ओ जड़ी मर्दल मौत में मुझो उम्मती उन्हीं मौत जी कशमकश में हुजे, उन्हीं के चवंदा न कयो त पढ़, उन्हीं जे मथां वेही करे कलमे जो विर्द कंदा कयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। तव्हां पढ़ंदो, हुनजे कननि ते आवाज़ अची वेंदो, जे रब खे मंज़ूर हूंदो त उहो बि तव्हां सां गॾिजी करे कलमे जो विर्द कंदो। कलमे जे विर्द करण में टाइम भी पूरो थी वेंदो, टाइम जे पूरे थियण खां बाद में हुनजो ईमान ते कलमे ते ख़ात्मो थी वेंदो। मुंहिंजे साईं फरमायो, जंहिंजो कलमे ते ख़ात्मो थियो उन्हीं उम्मती जे लाइ ठही दरवाज़ा जन्नत जा खुली वेंदा। तमाम प्यारो जिक्र करायो, तमाम जाॻिया आहियो, जाॻिया हो न? हा, होशियार थी वियो। अञा त मूंखां बाद में तव्हांजो महबूब प्यारो मुबल्लिग मुझो भाउ हज़रत मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब जन, उहे भी कुरान शरीफ के पढ़ी तव्हांजे दिलनि खे ईअं ठारे छॾी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पाण सभु सियाणा वेठा हो, मां भी तव्हांखे आज़माइश में विझी थो छॾियां। सब सियाणा हूं, सब होशियार हूं, सब दाना हूं, ऐं एतिरे क़दर जो असांजे ज़हन ऐं असांजे अक़ल सां ॿियो माण्हू पहुची न सघे। ऐं वरी जेको तालीम याफ़्ता तबिको आहे, पढ़ियल लिखियल, उहो त वरी एतिरो आहे, एतिरो होशियार आहे जो तव्हां असांजी होशियारी आहे न का आम माण्हू जी, उहो तव्हां असां हिक ॿिए खे त परेशान करे सघूं था। अहिड़ा जुमिला ॻाल्हाए जो चवंदो अल्लाह अल्लाह भाई अलाए छा थो ॻाल्हाए। ऐं जेको वरी ऑफिसर तबिको आहे न, उहो वरी अहिड़ो होशियार आहे जो माण्हू त हैरान, पर रब जा मलाइक बि हैरान। खिलो न, ॻाल्हि पूरी आहे, सही आहे। अब अल्लाह अल्लाह असांखे बचा, चालाकियूं तुंहिंजूं मूंसां, मुंहिंजूं तोसां भी न ठहंदियूं आहिनि, पर जे करे त बि माशा अल्लाह, पर तुंहिंजी मुंहिंजी चालाकी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां न ठहंदी। कंहिं ग़रीब खे कमु पियो कयो ऑफिसर में, वियो जो सही ऑफिस में कागज़ कढी ॾिनईंसि, चईं साईं हिन ते सही त कयो।
अज आयो ऑफिस में, हमेशा ऑफिस में कम भी थी। जैसे मां गरीब हूं, अज आयो से बाहर निकल। ऑफिस में अचण जो सलीको ही कोन थी। चरियो ॿाहिरियों पटे वाला बीठा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाए, उन्हनि खां थी पोइ वरी मारे कागज़ मोकल, पंहिंजो पाण टड़प सिधो। हे गरीब ॿाहिरि जो ॾाढो चिरकी ॿाहिरि हलियो। नेठि वरी कंहिं दोस्त सलाह ॾिनसि, चईंसि बाबा साहब तमामु भलो माण्हू आहे, अॼु आयो तूं छो मोटी आयो? चईंसि मूंखे चई तूं ॿाहिरि वञी पई। चए चरिया सम्झी सही, छो चई? जागो था त ही शइ ॾिसो था, जे न त पोइ माशाला। ईअं त हाणे हे वीचारो ॿाहिरि वञी पैसरा सनड़ा हेॾे करे थुरड़ा पैसरा ईअं मिड़ई ॿ टे गॾाई हथ में कई, वरी टड़प। उते जो पहुतो साईं खे चई साईं हे सही थियो, थोरा मुर्दे कोन तूं बि। हाणे हेॾो नज़र अथसि उन ते। हाणे वरी कुझु लहजे में फ़र्क़ु अची वियुसि। छा लहजे में फ़र्क़ु? चए तूं मुर्दे कोन। हाणे ईअं करे कागज़रा वरितई ऐं साईं जे सूट में हे पैसा विधई। हाणे हीअं जो पैसा अंदरि पियो रखेसि, तो हथ सां लोॾो नथो ॾेसि, न बाबा न न। चए न बा न, न बा न, असां इहो कमु कॾो को छॾे ॾिनो आहे, मां हज करे आयो आहियां। न बा न, न बा न। त हो थो चवेसि साईं मूंखे बि ख़बर आहे तूं हाजी साहब आहे, नेक बख़्त आहे, हे उहा शइ न आहे, हे चांहि पाणी आहे, चांहि पाणी। छा त हाणे हे सही बि थी वई, चांहि पाणी बि खीसे में पइजी वियो। त हाणे मलाइक ॿ वेठा आहिनि, हे मलाइक आहिनि मथां पुलनि ते घणा आहिनि मलाइक? ॿ आहिनि न, हिकिड़ो नेकियूं लिखे, हिकिड़ो बुरायूं। त हाणे हे सॼो थो चवेसि, सॼे पासे वारो हिन खॿे पासे वारे खे थो चवे लिखेसि, इहो तुंहिंजो कमु आहे। हे थो चवेसि न तूं लिखेसि, तुंहिंजो कमु आहे। हल भाउ, पाण में मलाइकनि चयो थे तुंहिंजो कमु आहे, हो चए थो तुंहिंजो कमु। खॿे पासे वारे चयोसि तूं लिखेसि, भाउ हे ख़ैरात ॾिनी हूंदईसि। त सॼे पासे वारे चयोसि ख़ैरात जी ॻाल्हि न आहे, हे लफ़्ज़ ई अहिड़ो आहे जो तुंहिंजे असांजे शेड्यूल में बि कोन्हे। सॼो जो दफ़्तर खोले ॾिठऊं त काथे बि चांहि पाणी लिखियल न हुई। त चांहि पाणी ॾियणु सवाब आहे या चांहि पाणी ॾियणु वठणु गुनाह आहे? इहो काथे बि सॼो जो दफ़्तर खोलियऊं। अब्बा चई ॾिसेसि 5555 शिक में ॾिसेसि, मथां उते लिखियल हुजेसि न भाउ कुझु ई कोन्हे। भला 420 में ॾिसे, कुझु ई कोन्हे, दस्तूर में आहे ई कोन। ॿई हिक ॿिए ॾे तके चुप करे वेही रहिया, त लिखूं त लिखूंसि छा? हाणे तव्हां खां पुछां थो, मलाइक वीचारा वाकई परेशान न थिया? मलाइकनि खे कहिड़ी ख़बर त चांहि छा थींदी आहे, त पाणी छा थींदो आहे? खाइनि पीअनि त ख़बर पवे न। ऐं असांजा पढ़ियल पका बि उहे बि अहिड़ा लाह अथव जेको सफ़ा न ॾियनि न वठनि न। ऑफिसर ॿी ऑफिस में वियो, उते वरी चई हिते सही थोरी करणी आहे। चए भाउ चांहि पाणी खां सवाइ कोन थींदो। चई असां बीहो, वियो जो सही त जग पाणी जो गिलास खणी आयुसि। जैसे हे पाणी जो जग। चई चरियो हा छा बाबा? वियो जो सही त ॿाहिरि खे चई त किटली भरे ॾे त साहब खे ॾियां। हुन चयो बा इहा चांहि पाणी न। मरो तव्हां त ख़बर पवे, ग़रीबनि जो माल नाजाइज़ तरीक़े सां जेको खाईंदो, मुंहिंजे साईं फरमायो कुल्लु ज़ुनूब यग़फ़िरुल्लाह मिन्हा मा शाअ। जंहिंखे ख़ुदा चाहे पंहिंजा ॾोह माफ़ करे, इल्ला हुकूकुल इबाद, माण्हुनि जा हक़ ख़ुदा माफ़ कॾहिं बि न कंदुसि जेसीं ताईं माण्हू माफ़ न करनि। ॿारनि जा हक़ ॿारनि खां माफ़ करा। आख़िर नेठि ॾिसंदे काथे लिखियली कोन्हे चांहि पाणी, लिखूं छा? नेठि ख़ुदा जी दरबार में साईं मां बसि असांखे हाणे तूं नौकिरी ते विहारियो आहे, पर तुंहिंजा आख़िरी बाना एॾा होशियार आहिनि जे अहिड़ा था कम करनि जो हिन तुंहिंजे दफ़्तर में बि लिखियलु कोन्हे। अलाह साईं चवंदो न छा पिया चवनि? इहे चवनि पिया साईं हिकिड़ो चए पियो न साईं न, न साईं न, हथ खे धिको बि न पियो ॾेसि। न बा न, न बा न। ॿियो पियो चए न साईं चांहि पाणी, चांहि पाणी।
ये कंदे ये लफ्ज़ पे चए त रब फरमाइंदो न सजे पासे वाले के चई तू चुप कर हे हिन जो कम आ चरियो हिन के नौकरी करनी आहे न करनी आहे हिन को पढ़ियो ही कोने हिन ये कापी ते इम्तिहान न हलने छा यो चाह पानी रिश्वत जो नालो अफसोस मुसलमानो जेका शय हलाल आ वो नाले मतजन से हराम न थींदी जेका हराम आ नाले मतजन से वो हलाल न थी सके आयो समझ में कोन इहो न समझो तव्हां समझो है न छेलो आ वो छेलो हलाल आ हराम आ हलायो इन्हीं के जो तू वेठो पढ़े सो गुलरा 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 गुलर थींदो न पर जेकड़ो गुलर आ कुत्ती जो उन्हीं के चओ छेलो आ छेलो आ छेलो आ छेलो आ छेलो आ थींदो खाए थो रुश्वत न चिबो बूथ करे जो चाह पाजी आ चाह पा वठी जो पादरन सां बूटन सां ये बूथ सुजाए छॾे इन्हीं जे लाइ तोखे नौकरी मिली आ जो गरीबन जा माल खाए ॿियो वरी असां वारो मुल आहे अबा अजो की रात में खीर न पीजो हे साईं 11 वारी जो खीर इहो भी इन्हीं सां गॾु पादरन में हूंदो दिमाग खराब आ तो दीन के मजाक समझो आ दीन मोहम्मद अरबी जो प्यारो आ पूरो आ अलयौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना को हिकड़ी हिकड़ी घटी त मदीने जी ॾेखारियो जंहिं मदीने जी घटी में मुस्तफा साईं जे मिलाद जा जुलूस थिया हुजनि मोहम्मद जे यारनि जे दौर हे भी हुन वांगुरु सफ़ा शाम जो अॼु जो अचूं पिया त हीअं हिकु त अञा मवाली वीचारो कुझु ॾुबड़ो त हूंदो आहे हे त ईअं खाधी पीती सॼा बंब लॻा पिया आहिनि हीअं जो वञनि पिया घटियुनि मथां त सहकदा पिया वञनि असां बि रस्ते में अची फाथासीं हेॾो यारे देरे ॾो हाणे रस्तो त वठिणो आहे न हो बि जान मीलाद मुस्तफ़ा असां चऊं जिंदाबाद मीलाद मुस्तफ़ा त जिंदाबाद ऐं नियत में वरी हो बि चवनि पिया हा माशाअल्लाह माशाअल्लाह हे ॿोली असांजो अबा मुंहिंजे पाक मोहम्मद करीम सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जो केर मुनकिर आहे मीलाद मोहम्मद अरबी नबियन जे सरदार जो जमण मां थो चवां हुजूर से पाण था फरमाइन इन्नमा वलिदतो हे चवंदा त आहिनि पर चरिया मञींदा न आहिनि हिन जो चवंदा आहिनि मीलाद मुस्तफ़ा साईं जो ॼमण वारो ॾींहुं आहे ठीकु आहे ऐं हालांकि इहो ॾींहुं ई कोन्हे ॼमण जो पर हाणे जे तव्हांखे चवंदासीं ॾिठी आहे बा उहो इहे थी उहे जेके ॿुधंदा हुआसीं हा ये आम जो थी जो आहे न 12 रबिउल अव्वल ते साईं जन जे वफ़ात ते इत्तफ़ाक़ आहे जो हुजूर साईं हिन ॾींहं ते पंहिंजे रब खे वञी प्यारो थियो आहे बाक़ी ॼमण वारे ॾींहं में इख़्तिलाफ़ात आहिनि महीनो इहो आहे ॾहाको इहो पहिरियों आहे पर उन तारीख़नि में कुझु इख़्तिलाफ़ात आहे के 8 था चवनि के 9 था चवनि अहिड़े अंदाज़ सां बहरहाल अल्लाह से समूरनि खे हिदायत करे हवा हो भली गारियूं ॾियनि भली गंदा ॻाल्हाइनि असां वटि ही अल्लाह जो क़ुरान आहे क़ुरान पढ़ी करे दुआयूं था कयूं अल्लाह मरण खां अॻे तौबह नसीब करे छॾिजांइ तौबह थींदी वरी बि अल्लाह चवंदो मौलवी साहब तुंहिंजी ॻाल्हि वरी छो त तौहीद वारो आहे ज़िक्र थो कराए तुंहिंजे ॻाल्हि खे लाज में रखूं था बाक़ी हाणे मां पंहिंजा ॾोह इन मुले खे माफ़ कयुमि बाक़ी जेके माण्हुनि जा खीर ऐं खंड ऐं हलवा खाधा अथसि उहो त माफ़ कराए न अबा माण्हुनि जा हक़ किथे माफ़ थींदा मां तव्हांखे पहिरियों हदीस ॿुधायो हा तंहिंजे करे सभु प्यार में पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ए पाक मोहम्मद करीम जो कलमो आ
ए सोने नबी मोहम्मद अरबी पहिरियां पहिरियां जेको पहाड़नि ते चढ़ी करे माण्हुनि खे सॾु करे चयईं अचो मां हिकिड़े कलमे जी दावत ॾियांव थो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। मुझे साईं फरमायो कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफलिहून। हे उन्हीं सोने नबी पढ़ायो आ जंहिंजी विलादत भी निराली आ, जंहिंजी रिसालत भी निराली आ, जंहिंजी इमामत भी निराली आ, जंहिंजो शान है मान है मर्तबो भी निरालो आ। ज़मीन ते बीही करे ही निहारोस साईं वींदो पियो आ वञे थो काथे वियो हलदे 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 जिब्रील काथे पहुतो मुंहिंजो हबीब। जिब्रील चवंदो आहे मां भी पंहिंजी मंज़िल ते पहुची वयुमि उते बीही करे तकियुमि निहारियुमि मुंहिंजी भी दीद खुटी वई। मोहम्मद अरबी जे पेरनि वारी जुती अञा मथे। कुरान तो फरमाए सुम्मा दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना फऔहा इला अब्दिही मा औहा वरफाना लका ज़िक्रक। अल्लाह तो फरमाए तो जो ज़िक्र सां मथे कयो आहे मुझा अजीज दोस्तों शान वारो मोहम्मद मान वारो मुस्तफा इज्जत अजमत वारो मोहम्मद करीम ओ जे ॾिसण सां जन्नत वाजिब थी पवे जहन्नम हराम थी वञे। जन मुस्तफा के ॾिसी करे कलमो पढ़ियो आहे उन्हनि कलमे वारनि जो भी शान मथां थी वञे। रब तो फरमाए वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। रब तो फरमाए मां मुस्तफा जी जमात खां राज़ी, जमात मूं खां राज़ी आहे। मोहम्मद जी अहल बैत खां मां राज़ी, अहल बैत मुस्तफा जी मां अल्लाह खां राज़ी थी वई। पोइ अल्लाह जी रज़ा जो नसीब थी वञेव ऐं तव्हांखे बि अल्लाह विसारियो कोन्हे। वल्लज़ीन तबऊहुम जेके उन्हनि जे कढ लॻी पिया, जेके कढ लॻी पिया पर प्यार में मोहब्बत में इताअत में ताबेदारी में कढ लगा। रब तो फरमाए उहे भी उन्हनि सां गॾु जीअं मां नबी जे यारनि खां राज़ी थियुमि ईअं नबी जे यारनि जे ताबेदारनि खां भी राज़ी थी वयुमि। मुझे पाक मोहम्मद करीम जा गुलाम अर्ज पे कयम तो मुझे सोहणे साईं नबियन जे सरदार जी सीरत भी निराली आ, विलादत भी निराली, रिसालत भी निराली आ। रिसालत मोहम्मद जी अहिड़ी आ जे रसूलन जे कतार में भी है तो मोहम्मद अरबी नबियन जो भी इमाम नजर में ईंदो। विलादत अहिड़ी मोहम्मद जी आ जो सारी दुनिया जा ॿार कठा कयो। मुझे मोहम्मद जी विलादत जेका आहे उहा निराली विलादत आए, अनोखी विलादत आए। बार जमन था पलीत थी करे जमन था। मुझे मोहम्मद जी विलादत साईं था फरमाइन इन्नमा वलिदतु मुतहरा मां जायो हां पर पाकन पाक थी करे जायो। मुझे साईं फरमायो इन्नमा वलिदतु मगसूला बार था जमन उन्हनि खे गुस्ल करायो वेंदो आहे। मां मोहम्मद अरबी खे तड़ कराए छॾियो हो मुझे मौला। मुझे साईं फरमायो इन्नमा वलिदतु मुअत्तरा साईं था फरमाइनि पिया मां जायो हां ॿारनि खे जॾहिं ख़ुशबू लाथी वेंदी आहे मां मोहम्मद जो जायुमि त मूंखे ख़ुशबू लाइण जी ज़रूरत न हुई, मूंखे रब साईं ख़ुशबू लाए छॾी। एड़ो नबी आ मोहम्मद अरबी जंहिंजे बारे में ही कुरान थो चवे। आख़िरी ॻाल्हियूं थो कयां कुरान मजीद मुस्तफा जे शान में छा थो चवे चए थो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीस अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। मुस्तफा अरबी जे शान में कुरान तो चवे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन
हसना मुझे मोहम्मद दे शान में कुरान तो चले लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बाअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। आखिर में कुरान मजीद बुधो मापा जी दिल भी ठारिया तव्हां जी दिल के भी ठारिया कुरान तो चवे मुस्तफा दे शान में चंदा वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाका रब्बुका व मा कला। कुरान तो चवे अलम नशरह लका सदरका व वज़अना अलका विज़रका अल्लज़ी अलका ज़हरका व रफ़अना लका ज़िक्रक। कुरान तो दुआ इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअका हुवल अबतर। मुस्तफा जो शान बुधो कुरान तो चवे कदी कदी प्यार में रब सद करे चवंदो तस ताहा मा अनज़लना अलैकल कुरआन लितश्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा तनज़ीलन मिम्मन खलक़ल अर्ज़ वस्समावाति लौला अर्रहमान अलल अर्श इस्तवा। कदी प्यार में हिन अलकबन सा लकबन सा नवाजे छड़ींदो तस चवंदो तस यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तनज़ीलल अज़ीज़िर रहीम लितुनज़िर कौमम मा उनज़िर आबाहुम फहुम गाफिलून। कदी प्यार में सद कर चवंदो तस या अय्युहल मुदस्सिर कुम फअनज़िर व रब्बका फकब्बिर व सियाबका फत्तहिर। कदी तो चवेस या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फ़हु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि व रत्तिलिल कुरआन तरतीला इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला इन्ना नाशियतल लैल हिया अशद्दु वतअन व अक़वमु क़ीला इन्ना लका फिन्नहारि सबहन तवीला वज़्कुर इस्म रब्बिका व तबत्तल इलैहि तबतीला रब्बुल मशरिक़ वल मग़रिब अल्लाह वज़्कुर इस्म रब्बिका व तबत्तल इलैहि तबतीला। सब पढ़ो रब जो जिक्र खणी कयोस पाक मोहम्मद करीम के रब तो फरमाए मुझो जिक्र कर पर दुनिया का कट जीवन सब मूसा गजी पढ़ो आखिरी से रात में ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। ये विसरी वही कहां जी मर्जिया सादा कम है कुरान सुनावण अल्लाह मुझी बोलिया पढ़ी सादा कम है कुरान सुनावण को मने या न मने। सादा कम है कुरान सुनावण को मने या न मने। दुने जहाने विच मारिया वेसी जेड़ा हद कुरान दी भन्ने। असा जो कमी हुआ दावत ॾियण असा सदे 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 कौम के ये अच्छी दाढ़ी थी वही असा दीन समझायो असा तौहीद जो सबक दिनो मानुन के दुनिया का कटे पाजे रब सां मिलाइण जी कोशिश कई हाने भी अधरात का बाद में आखिरी से रात में यह दावत दींदो वेठो आया तो पढ़दा रहो ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह। रब का सवा को मबूद ना है अल्लाह का सवा को हाजत रवा ना है खुदा का सवा को मुश्किल कुशा ना है। वईयम ससकल्लाह बिजुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू। एक रब का सवा कोई भी दाह बुधण वारो कोने कोई दाह जो जवाब ॾियण वारो कोने। अम्मन युजीबुल मुज़तर इज़ा दा व यकशिफु सू। तकलीफ़ा भी दूर थी वञन दाह भी ॿुधी करे दाद ॾेई छॾे। अल्लाह बीमार आहियां शिफ़ा नसीब कर अल्लाह बे औलादो आहियां
मुखे औलाद सां माला माल कर मथों सॾ करे थो चवेसि या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम। असबाबन ते नजर न कर, पंहिंजे कमजोरिन ते नजर न कर, सॼो थी त पुट जो पीउ बणाए थो छॾियां। अल्लाह बीमार आहियां, केतिरा साल गुज़री विया, इलाज कंदे 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 डॉक्टरन हकीमन खां त मायूस थी वियो हां, मगर तुंहिंजे दर खां ना उमेद न। कुरान तो फरमाए फस्तजबना लहू, तुझी सॾ ॿुधी से, तुझी दाह ॿुधी दाद ॾिनो से। उरकुज़ बिरिजलिका हाज़ा मुग़तसलुम बारिदुन व शराब। हिते पेर मारण तो जो कम आ, सुरीनी इन्ही चश्मे में तड़कण तो जो कम। बीमारी के खत्म करे पंहिंजी सागी जवानी वारी जिंदगी मोटाए ॾिण मां अल्लाह कहे तव्हां खे चयो आहे त अल्लाह नथो ॿुधे। अड़े हिकु त ख़ुदा जे दर ते अचण खां आरी आहियो, वरी मुंहिंजे रब ते मयारां था ॾियो। क़यामत में ॿई जेकॾहिं इहे ॻिची में हार विझी करे अल्लाह छिक ॾिनी न मुर्शिद रहंदा न मुरीद रहंदा। दिमाग़ ख़राब आहे। अॼोके दौर जी चानस ॾिसी करे शैतान वॾो हिकिड़ो छा चवांसि, पर शैतान बि चवंदो मौली साहब मूंखे अची गंदो कयो थी यकई। अल्लाह क़यामत में इहो ई शैतान इन मुर्शिदनि सां पाण मुनाज़रो कंदो, चवंदो फला तलूमूनी वलूमू अलफ़ज़क। चरिया मूंखे था चओ घटि वधि, असां हो कदम तव्हां अॻिते टपाए रखियो हुयो। अल्लाह असांखे सही राह नसीब फरमा। मौला मुझे पाक मोहम्मद करीम मां चवंदो आहियां इहे ई ख़ुदा जे दर खे छॾण वारा, पाक मोहम्मद जे उम्मत खे भिटकाइण वारा, ग़लत राह ते पाण बि हलन ॿियनि खे हलाइण वारा अॼु बि अॼोकी रात में ही हथड़ा खणी करे दुआ करनि, चवनि मौला अल्लाहुम्मा अरिनल हक़ हक़न वरज़ुक़ना इत्तिबाअ। अल्लाह हक ॾेखार हक जी सूरत में उन्हीं ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाबा। अल्लाह बातिल ॾेखार, बातिल जी सूरत में असांखे उन्हीं खां परहेज़ करण जी बि तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाह सही हक वारो रस्तो उन्हनि खे अता फरमाए छॾींदो। तंहिंजे करे आख़िर में थोरी जाॻाए करे दिलि जे मथां हथ रखी करे हिकिड़ो दफ़ो ज़िक्र मूंसां गॾु कयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। हे अहिड़ो हथियार आहे जो तुंहिंजे दुनिया जा जदीद हथियार ला इलाहा इल्लल्लाह वारे हथियार सां पहुची न सघे। तंहिंजे करे समूरनि खे गुज़ारिश आहे त अल्लाह साईं खे सुञाणो, अल्लाह जे पाक मोहम्मद करीम जी इताअत कयो, अल्लाह जे कलमे सां, अल्लाह जे रसूल जे पाक तय्यब कलमे सां पंहिंजी ज़बान खे आलो करे पंहिंजे दिलि खे रोशन कंदा रहो। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इस्लामी डाउनलोडिंग लाइ याद रखना फारूकी इस्लामी कैसेट नज़ सिद्दीकी मदरसा शहदादकोट। अगर कंहिं बि दोस्त खे पोस्ट ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ बि राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे बि मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0333 758 4871।